ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। हैदराबाद के कासमाबाद नसीम नगर में औरत कौम परस्त अगवान कामरेड मुर्क जान जो फ्लेट मां फाहो खाधल लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुंची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतकिल करे छडियो आहे। इन सिलसिले में संदसि वालिद जान मोहम्मद कुरैशी जो चवण आहे त धीअ जी मौत बाबति राति देर सां इतला मिलियो हो। वालिद मूजिब पुलिस ॿुधायो आहे त मुर्क जान मुबैना फाहो खाई आपघात कयो आहे। न्याणी जो आपघात कंदे मामले जी जांच कराई वञे। मुर्क जान जे वालिद वधीक ॿुधायो त 5 वॻे खां लाश अस्पताल में पियो आहे, पर डॉक्टराणी न हुअण सबबि अञा ताईं पोस्टमार्टम नाहे थी सघियो। मामले जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। जस्कम अगवान जो चवण आहे त मुर्क जान जस्कम नारी तहरीक जी चीफ ऑर्गेनाइज़र हुई। ख़दशो आहे त खेसि क़तल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। हैदराबाद जे कासमाबाद नसीम नगर में औरत कौम परस्त अगवान कामरेड मुर्क जान जो फ्लेट मां फाहो खाधल लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुंची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतकिल करे छडियो आहे। इन सिलसिले में संदसि वालिद जान मोहम्मद कुरैशी जो चवण आहे त धीअ जी मौत बाबति राति देर सां इतला मिलियो हो। वालिद मूजिब पुलिस ॿुधायो त मुर्क जान मुबैना फाहो खाई आपघात कयो आहे। न्याणी छो आपघात कंदी, मामले जी जांच कराई वञे। मुर्क जान जे वालिद वधीक ॿुधायो त 5 वॻे खां लाश अस्पताल में पियो आहे, पर डॉक्टराणी न हुअण सबबि अञा ताईं पोस्टमार्टम नाहे थी सघियो। मामले जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। जस्कम अगवान जो चवण आहे त मुर्क जान जस्कम नारी तहरीक जी चीफ ऑर्गेनाइज़र हुई। ख़दशो आहे त खेसि क़तल कयो वियो आहे।